नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदा कंडीयारो में NCHD जे उस्तादन पारां 7 सालन खां रहियल पगहारून न मिलण खिलाफ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अयाज़ लाको, गुलबार लाको, इमामदीन रिंद, सिकंदर मंगरियो, मुमताज़ रिंद, वज़ीर लाको ऐं ॿियनि चयो त हू 17 सालन खां NCHD मातहत स्कूलनि में ड्यूटी करे रहिया आहिनि। खेनि पहिरियां कुझु साल पगहारूं ॾिनियूं वयूं, हाणे खेनि 7 सालनि खां पगहारूं न ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं करे हू सख़्त परेशान आहिनि। हिन चयो त गवर्नमेंट पारां NCHD उस्तादन खे पको कयो वियो आहे, जंहिं में पिण खेनि नज़रअंदाज कयो वियो आहे। असांखे पको त न कयो वियो आहे, पर पगहारूं बि न थियूं ॾिनियूं वञनि। पगहारूं न मिलण करे संदन बचा बुकू काटण ते मजबूर आहिनि। साणनि वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर संदन एहतिजाज कंहिंखे बि नज़र नथो अचे। हिननि मुतालबो कयो त NCHD उस्तादन खे रहियल पगहारूं ॾेई खेनि रेगुलर कयो वञे, ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।